तालुक मोरे सां आहे ऐं मोरे जो रहायशी आहियां। नशे नहीं मोराई तो ॻाल्हि कंदुसि नशे जे हवाले सां। त नशे मूंसां अहिड़ी हालत करे छॾी। ऐं शादीशुदा आहियां और मुंहिंजा 7 भाइर आहियूं। असां हिकिड़ी भेण आहे मुंहिंजी ऐं मां ग़रीब फैमिली सां आहियां, मज़दूर आहियां। मुंहिंजो वाल साहब बि ड्राइवर आहे, फ़िलहालु उनखे हींअर शुगर आहे, ड्राइवरी नथो करे सघे। मुंहिंजा नशे अहिड़ा हालात करे छॾिया जो ऐं ईअं रस्ते ते पियो हूंदो हुउमि, मतिलबु अधी राति जो घर वञणु, फैमिली खे टाइम न ॾियणु, बिल्कुलु मुंहिंजा हालात ख़राब थी चुका। ऐं घर जी बि मतिलबु चोरी वग़ैरह बि कंदो हुउमि सामान। नशे जे करे काफ़ी हद तक मुंहिंजा अहिड़ा हालात थी विया जो ऐं जो इरादो इहो थी वियो जो बसि ऐं या त फैमिली खे छॾे ॾियां, केॾे परे हलियो वञा, या त ऐं ख़ुदकशी करे छॾियां। मतिलबु बिल्कुलु ऐं वीक थी वियो हुउमि। बिल्कुलु मेरी इज़त थी ना वो 0 पे आ गई थी ना। सवाल थे मुंहिंजे वाल साहब खे ख़बर पई त सेंटर खुलियो आहे, सजाद भाई सेंटर खुलियो आहे, बाबा यहाँ पे भी रिश्तेदार है हमारे। तो इस हवाले से फिर मेरे सेंटर में आयो। उन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था लाइफ मुंहिंजी तमामु बहितर थी वई आहे, तमामु बहितर थी आहे। ऐं जो मां शुक्रगुज़ार आहियां सजाद भाई जो, जंहिं मूंखे पंहिंजी फैमिली जी कमी बेशक ऐं जेके बाक़ी नशे में आहिनि, गिरफ़्तार आहिनि भाई आहिनि, उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त हीउ नशो बिल्कुलु ख़तरनाक आहे। ज़िंदगी के लिए, अपनी फैमिली के लिए बहुत नुकसानकार है ये नशा जो है ना। मतिलबु कमाइण खां ई विहारे थो छॾे हिन ज़िंदगी खां। मतिलबु जेके पंहिंजो जिस्म ई असांखे कमु नथो अचे त केरु कमु ईंदो। बिल्कुलु मतिलबु वीक थी थो वञे इंसानु। ऐं गुज़ार थो कयां जेके बि नशे में भेण भाई आहिनि उहे नशे खां पाक रहनि, पंहिंजी हिफ़ाज़त कनि त बहितर आहे।